बिरचा पीरा बिरचा सैयद फिदा हुसैन शाह लतीफ़ी जे प्यारे फर्ज़न सैयद ग़ुलाम मोहम्मद तकी जी सालगिरह जो केक लतीफ़ी कोर्ट में कटियो वियो। सालगिरह जे मौक़े ते सियासी समाजी मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि शिरकत करे लुंगीन अजरगन जा ॿिया ख़ासि तोहफ़ा पेश किया, जंहिंमें पीर ऑफ बिरचा शहज़ादा अली बख्श शाह, नाज़ लतीफ़ी, सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी, सैयद फिदा हुसैन शाह, डॉक्टर अयाज़ चंद, एडवोकेट अकरम राजपूत ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते शहज़ादा अली बख्श शाह नाज़ लतीफ़ीअ चयो त ग़ुलाम मोहम्मद तकी मुंहिंजो पोटो आहे, जंहिंजी अॼु 13हीं सालगिरह मल्हाई पई वञे। ऐं दुआगो आहियां त रब हयाती में इज़ाफ़ो अता फ़रमाए ऐं मुंहिंजो प्यारो फर्ज़न सैयद फिदा हुसैन शाह हिकु फ़क़ीर तबियत रखंदड़ फ़क़ीर आहे, जंहिं बाद मुअज़्ज़िज़ महिमाननि जे मान में डिनर जो पिणु अहतमाम कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।